अस्सलाम वालेकुम व्यूवर्स मां चवा तो मन तो साढ़े कदे पे मेरे यूट्यूब चैनल फेसबुक पेज टिकटॉक आई डी डी सिंधी व्यूवर्स हिली असां वेंदे पियूं हैदराबाद वापसी बाल वाल खेदे पे हैं न साढ़े प्लाट से रांद उनका तो वो आखिरी सीन निकला चढ़ा रांद दा वल इंशाल्लाह महीने ला वेंदे पियूं मजबूरी तरह भले वापसी आसूं गुठ वल भी तुसां लाइ गुठ जो माहौल शेयर करेसूं हूँ असांजे झणमरे ते पुॼी वियूं ऐं असां चेनल वाली पुल ते चढ़ी वियूं हुन वेंदे पियूं घर वा हेॾे देखो ई चालान कैमरा लग गए कासम चौक ते ये का कासम चौक किथां किथां वायल कर छॾियनि हुन असां घर पुॼी वियासीं माए वल फ्रेश थी ते आखिरी सीन निकला खैर नाल घर पुॼी वियासीं।